ख्वाहिश ये भी कुछ टाइम पहिरीं असां मीटिंगूं कयूं विज़िट कयो त असीं जेको गायनी वार्ड खोलियो ऑपरेशन थिएटर खोलियो असांखे वॾी ख़ुशी थी। असां उन सां गॾु एमएस सां बि मुलाक़ात कई त असां चयो असांजे इलाइक़े में अहिड़ी बि को हॉस्पिटलाइज़ खोलियो जंहिंमें नंढे नंढे क़िस्म जा ऑपरेशन थियनि, जेको असांजा ॿाहिरां माण्हू वेंदा आहिनि शहर में वॾी परेशानी थींदी आहे। जीअं माना ट्रांसपोर्ट जो मसइलो आहे, वरी उते ग़रीब माण्हू वीचारा अफोर्ड न करे सघंदा आहिनि, त उन जा नंढा नंढा ऑपरेशन थींदा। असीं PPHI वारे ख़ुशकिस्मत आहियूं जो असांजे हिन मेमनगोड जी हॉस्पिटल अपग्रेड करे उन जेको असांजे इलाइक़े ऐं असांजे माण्हूअ खे जेको आहे नंढी नंढी सहूलियत ॾेई करे ऑपरेशन जी सहूलियत ॾिनियूं। ऐं असीं शुक्रगुज़ार आहियूं PPHI वारनि जा ऐं MS जेको आहे उमेदु करियूं था PPHI वारे सां हिन हॉस्पिटल खे अञा बि वधीक सां वधीक बहितर तरीक़े सां PPHI वारा अपग्रेड कंदा असांखे अञा वधीक ख़ुशी थींदी। जीअं नंढा ऑपरेशन शुरू कया आहिनि त इन हिसाब सां जीअं हॾी जो ऑपरेशन आहे, ॿी बि जेका ऑपरेशन उहे बि कया वेंदा, असांजा ग़रीब माण्हू इन मां कम ज़्यादा खां ज़्यादा फ़ाइदो वठी सघनि।